अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां या जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुल्की सियासत में जेका बेतमादी रिथ के हवाले से डेवलपमेंट थी है, उन डेवलपमेंट में हींअर सुप्रीम कोर्ट के अंदर 63A जी जेका तशरीह है उन हवाले से 24 मार्च से बुधनी रखी वही है, नोटिस जारी किया विया आहिनि। उन सां गॾोगॾु OIC कॉन्फ्रेंस जेका है इस्लामाबाद में जारी है। वज़ीर आज़म OIC कॉन्फ्रेंस की सदरत कर रहो है। बेतमादी रिथ के हवाले से जॉइंट अपोजिशन जो ये चवण है तो उन्हनि वटि नंबर ऑफ गेम जेका है मेंबर्स जेके आहिनि पूरा आहिनि, यानी 172 खां वधीक मेंबर आहिनि। जॾहिं त इमरान खान जो यो चवण है तो नंबर ऑफ गेम के हवाले से जेका फ्लोर क्रॉसिंग है उन फ्लोर क्रॉसिंग के हवाले से लोटाक्रेसी के हथी ॾिनी पई वञे। सुप्रीम कोर्ट के फैसलो करणो है तो 63A जी हू कहिड़ी तशरीह कई वञे थी पई ऐं उन सां गॾोगॾु नवंबर में जेका अहम मुक़ररी थियणी आहे उन हवाले से भई या कयासर आरायूं कयूं पियूं वञनि त कंहिं बि वक़्त में नाले जी भी अनाउंसमेंट थी सके थी ऐं टर्मिनेशन भी थी सके थी। ऐं उन हवाले से ॾिसजे त बेतमादी जेका रिथ है वज़ीर आज़म के खिलाफ 25 मार्च से कौमी असम्बली जो इजलास तलब किया हुआ वो कामयाब थे तो या नाकाम थे तो पियो। इन अहम इशूज़ से स्टूडियो में असां ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी है। सीनियर साहब या सीनियर एनालिस्ट मंजूर शेख साहब टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन किया है। मुआशी माहिर ऐं पॉलिटिकल एनालिस्ट मीर मज़हर टालपुर साहब। शुरू कयूं था मीर मज़हर टालपुर साहब का। मीर साहब कीअं ॾिसो था OIC जो जेको आहे हिन वक़्तु इस्लामाबाद में इजलास कॉन्फ्रेंस थी रही है, वज़ीर आज़म सदारत कर रहो है, वज़ीर आज़म के खिलाफ बेतमादी जी रिथ जमा थी चुकी है। फ्लोर क्रॉसिंग के हवाले से 63A जी तशरीह के लाइ मामलो जो है वो अदालत में वियल है। 24 मार्च से अदालत में बुधनी थीणी है। सूरत हाल जेका है वह तव्हांजे साम्हूं आहे ऐं जॉइंट अपोजिशन ऐं जेका सरकारी धुर है उनमें टकराव वारी सूरत हाल है। अञा सूदो 27 मार्च से PTI बज़िद है डी चौक ते आम जलसो करण जो, लेकिन अदालत उन्हनि खे चयो आहे त जगह तब्दील कई वञे। साॻे ई नमूने सां जॉइंट अपोजिशन यानी PDM खे बि चयो वियो आहे त जलसे जो हंधि तब्दील कयो वञे। कीअं ॾिसो सा इस्लामाबाद जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते जेका OIC कॉन्फ्रेंस थी रही है? तव्हांजा ॿ सवाल आहिनि। अर्ज़ु इहो आहे शकील साहब, OIC जे मामले में ही है त OIC खे थोरो ईअं ॾिसणो पवंदो त ही असल में मुस्लमान मुल्कनि के इस्लाम जे नाले ते एंजल सां हिकिड़ा मुल्क गॾु थिया ऐं उन्हनि जी शुरूआत असल में तेहरान में थी। उहो ही थियो जंहिं ज़माने में मिडिल ईस्ट में तेल थियो, सऊदी अरब में तेल मिलियो, मिडिल ईस्ट में तेल मिलियो त पोइ वेस्ट अमेरिका ऐं अंग्रेज़ सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ जेको वेस्ट जो पावर हो, जेको अॼु ग्रुप आहे, उहो जेको रूलिंग पावर हो उन तेहरान खां पाण खे शिफ्ट करे सऊदी अरब में वियो। पोइ शाह ईरान उनखे काउंटर करण लाइ पहिरीं इहा OIC जी कॉन्फ्रेंस घुराई त इस्लाम ॾेखारण पे चाहियो त इस्लामी मुल्क मूं सां गॾु आहिनि, सऊदी सां गॾु कोन्हनि। पर पोइ इहा ॻाल्हि हुनजी मदद न करे सघी ऐं अमेरिका सऊदी अरब शिफ्ट थी वियो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त कुझु सालनि खां पोइ शाह ईरान कोशिशि घणी कई पर हू न बचाए सघियो ऐं सिस्टम बि कोलेप्स करे वियो ऐं पोइ उते मज़हबी हुकूमत क़ाइमु थी वई। तंहिं करे उन खां पोइ भुट्टो साहब आयो, पर भुट्टो साहब वारे पीरियड में भुट्टो साहब 2 साल कढी वियो, छो जो ओॾी महिल सिचुएशन थोरी मुख़्तलिफ़ हुई। बस पावर हुआ, कोल्ड वॉर हुई, बस क्लियर कट सुपर पावर मौजूदु हुआ। उनजे करे पोइ उन जहिड़े में 2 साल भुट्टो साहब कढी वियो, पर ही OIC जी कॉन्फ्रेंस भुट्टो साहब खे बि कमु कोन आई। तंहिं करे ही इत्तेफ़ाक़ अहिड़ो आहे जो हींअर थिए पई ऐं हींअर त भुट्टो साहब त 2 साल कढी वियो पर ही शायदि न कढी सघे, 2 महीना बि न कढी सघे, छो जो ॻाल्हि ज़ाहिर आहे हाइब्रिड सिस्टम फेल थी वियो ऐं ही फेल थियण जा नुक़सान वॾा थींदा। माना इहे अॻे बि सिस्टम फेल थींदा आहिनि, माण्हू ईंदा आहिनि, माण्हू खे आणियो वेंदो आहे, माण्हू वठिबा आहिनि, पर हिन दफ़े चूंकि ही माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां अंदो वियो हो ऐं उहो माण्हू हाणे डिलीवर न करे सघियो, गुंजाइश बि कोन हुई ऐं तंहिं करे हाणे ही सिस्टम त कोन पियो वञे पर माण्हू वञे पियो। ऐं इनजे करे हाणे तव्हां ॾिसंदो त सभु को पंहिंजो स्ट्रीट पावर ॾेखारे पियो। तव्हां ॾिसंदो पीपुल पार्टी पंहिंजी स्ट्रीट पावर ॾेखारी, कराची खां वठी लॉन्ग मार्च करे वई ऐं PDM में नवाज़ शरीफ वारा पंहिंजी स्ट्रीट मार्च ॾेखारींदा, 25 खां पोइ स्ट्रीट मार्च था कनि टुवर्ड्स इस्लामाबाद फ्रॉम लाहौर। अहिड़ी तरह मौलाना फज़लुर रहमान पंहिंजो पावर ॾेखारींदो 25 खां 27 ताईं ऐं इहे रोडनि ते ईंदा, रोडनि में स्ट्रीट पावर ॾेखारे छॾींदा ऐं इन स्ट्रीट पावर जी बुनियाद ते
कोर्टूं बि शायदि हिन दफ़े पंहिंजो अलॻि क़िस्म जो फ़ैसिलो कनि ऐं पोइ हिन वक़्तु कंफ्यूजन आहे शदीद, को मॉडल कमु कोन पियो अचे। चौधरी निसार खे बि हिननि तयारु कयो आहे ऐं माण्हू हिन वटि आहिनि, पर उहो हलाए सघंदा न हलाए सघंदा उहा पोइ जी ॻाल्हि आहे। हाणे मिसाल तौरु बंगाल मॉडल बि थी सघे थो, क़ौमी हुकूमत बि ठही सघे थी जेका शहबाज शरीफ़ चई आहे, ऐं इलेक्शन लाइ नेशनल गवर्नमेंट बि थी सघे थी, ऐं केयरटेकर गवर्नमेंट बि थी सघे थी। पर मुआशी हालतूं मार्शल आर्ट खणी पई वञनि। ऐं जेकॾहिं ही जेको तव्हां आमिर लियाकत जेका ॻाल्हि कई आहे CNC जे चेंजिस जूं फौरी तौर ते, ऐं उहो त ज़रूरत हुनजी नवंबर में आहे, हींअर हुनजी ज़रूरत कोन्हे। पर जेकॾहिं सिचुएशन जा ऐं स्टेट्स आर टू हाई, जेकर हींअर ने नौबत ते पहुचनि था त पोइ इहो क्राइसिस खे वर्स कंदो ऐं इहो क्राइसिस खे आसान न कंदो। इकोनॉमिकल कंडीशन हिननि सभिनी लाइ ॾाढियूं ॾुखियूं आहिनि ऐं ही पॉलिसियुनि ते गौर कोन था कनि। इहो जेके बि हालतूं थियूं आहिनि पॉलिसियुनि जो रिज़ल्ट आहे, पर ही सम्झनि था माण्हू मटिबो कमु थी वेंदो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे माण्हुनि खां कमु चढ़ी वियो आहे, मामिलो पॉलिसियुनि जो आहे ऐं पॉलिसियूं अञा बि मटाइण जे मूड में कोन्हनि जंहिं तरीक़े सां उहो ॾिसां पियो। त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे। जी मीर साहब, हाइब्रिड सिस्टम जी तव्हां ॻाल्हि कई। हाइब्रिड सिस्टम जेको आहे असां ॾिसूं था पाकिस्तान जी 70, 72, 74 सालनि जी हिस्ट्री में इहो ई सिस्टम आहे ऐं इहो सिस्टम कंहिं हद ताईं हाणे एक्सपोज़ बि थियो आहे। असां ॾिसूं था त पार्लिमानी तारीख़ में को कमज़ोर प्राइम मिनिस्टर बि अचे थो, उन जा मामला बि कंहिं न कंहिं जाइ ते अटकी पवनि था ऐं पोइ असां ॾिसूं था पिया त कंहिं ॿी धुर खे आंदो वञे थो, उहा उन हाइब्रिड सिस्टम जो हिसो थिए थी। हिन वक़्तु तव्हांखे कीअं लॻे थो त इमरान ख़ान जा मामला किथे जेके आहिनि उन्हनि सां ख़राब थिया, या ही जेके जॉइंट अपोजिशन आहे स्ट्रीट पावर शो करे थी, इहा बि हाइब्रिड सिस्टम जो हिसो थींदी, या तव्हां सम्झो था त हाणे हाइब्रिड सिस्टम एक्सपोज थी चुको आहे, को ॿियो मॉडल खणी अचनि पिया? साईं, हाइब्रिड सिस्टम अॻे कूड़ी सची जमहूरियत हुई, जंहिंमें उनजो मतिलबु इहो आहे त ही जेके खटे ईंदा हुआ सभु 71 खां पोइ, छो जो आख़िरी दफ़ा 71 में इलेक्शन थी जेके फ्री ऐं फेयर चइजे थो, जंहिंजो रिज़ल्ट कोन मञियो वियो ऐं पोइ कोन न मञण जे करे तव्हां ही अॼु ॾींहुं ते ॾिसूं था। ऐं इन खां पोइ सभु इलेक्शनूं खटण वारा ऐं हाराइण वारा, पहिरीं हाराइण वारा चवंदा हुआ, हिन दफ़े खटण वारा बि था चवनि त इलेक्शन फेयर कोन कयूं आहिनि कॾहिं बि। तंहिं करे इहा ॻाल्हि ईअं आहे जी मुमकिन हाणे हिननि जा इहे मॉडल फेल थी चुका, हाणे नओं मॉडल आई डोंट नो किथां था आणीनि, कहिड़ो था आणीनि। ऐं इहा ॻाल्हि क्लियर आहे त आख़िरी दफ़ा जेका डान लीक में ॻाल्हि कई हुई नवाज़ शरीफ़, हुन बि इहा ॻाल्हि कई न, डान लीक में लीक छा थियो, इहा ई थी हुई त भई मुंहिंजी ॻाल्हि नथा मञनि, ऐं दुनिया जी ॻाल्हि मञण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजी लोकल एस्टेब्लिशमेंट ॻाल्हि नथी मञे। त जॾहिं उन ई हुकूमत ते डान लीक ते हुनखे लाथो वियो। इहो ई डिफरेंस हो पब्लिक पोजीशन में। छा हो, हिकिड़े पासे चौधरी निसार हो, हिकिड़े पासे परवेज़ रशीद हो। पोइ नवाज़ शरीफ़ पोइते हटियो, परवेज़ रशीद खे हटायो, पर उन खां पोइ मुंहिंजी हुकूमत न बची सघी। तंहिं करे अर्ज़ु इहो आहे त हाणे बि एस्टेब्लिशमेंट वटि ऑप्शन सिर्फ़ु हिकिड़ो आहे, उहो इहो ई आहे त वापसि वञो, वापसि 71 वारी पोजीशन अची वई आहे। फ्री ऐं फेयर इलेक्शन खां सवाइ कुझु कोन थींदो, हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे जेको आइन में लिखियलु आहे, ऐं उन खां सवाइ ॿियो इंसाफ़ करियो सूबनि सां, क़ौमुनि सां। इन खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन कोन्हे। 1% जी पॉलिसियूं जेके आहिनि, अमीरनि जूं पॉलिसियूं आहिनि, उहे ख़तमु थियनि, मिसकीननि जूं पॉलिसियूं वापसि अचणु खपनि। इन खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन कोन्हे। मंजूर साहब जो ओपिनियन, मीर साहब मंजूर साहब जो ओपिनियन वठूं था। मंजूर साहब, हाइब्रिड सिस्टम जी ॻाल्हि थिए, ही जेका बि एक्सरसाइज थी आहे, प्रैक्टिस थी आहे, उनमें हाइब्रिड सिस्टम अॼु जे दौर में वधीक एक्सपोज थियो आहे। तव्हां सम्झो था ही मामला जेके आहिनि कमज़ोर प्राइम मिनिस्टर जेकॾहिं असां चऊं त उन हाइब्रिड सिस्टम जो हिसो उन्हनि खे मैनेज करे आंदो, पर मामला किथे न किथे अटकी पिया। हींअर इनखे रिलेट कयो पियो वञे सॼे क्राइसिस खे नवंबर में जेका अहम तकरूरी थींदी आहे। चयो पियो वञे त वज़ीर आज़म नालो अनाउंस करे सघे थो, टर्मिनेशन वारो कार्ड बि इस्तेमालु करे सघे थो। तव्हां सम्झो था त ही जेका जॉइंट अपोजिशन स्ट्रीट पावर शो करे थी पई, इहा ख़ुदि हाइब्रिड इन सिस्टम जो हिसो थियण वञे पई, या ही जेको हाइब्रिड सिस्टम आहे वधीक जेको आहे सस्टेन नथो थी सघे ऐं उन सरेंडर कयो आहे, इन करे पॉलिटिकल जेके फोर्सिस आहिनि उनखे स्पेस ॾिनो पियो वञे। कीअं सूरत तव्हांजे साम्हूं सीन कीअं आहे? ॾिसो, महिरबानी तव्हांजी। ॿ टे शयूं जेके आहिनि उहे ज़हन में रखण जी ज़रूरत आहे। उहा इहा आहे त
ही जेको हाइब्रिड जेको सिस्टम जंहिंजी पाण ॻाल्हि कयूं था, अहिड़ी ॻाल्हि त नओं कोन्हे ऐं मूंसां को बि इख़्तिलाफ़ न कंदो त फ्रॉम वेरी बिगनिंग पाकिस्तान जे पॉलिटिकल सीन ते इहो साॻियो ई हिकिड़ो फार्मूलो आहे जंहिंमें सदाई को न को अमेंडमेंट करे उनखे हलाए थो वञे। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि हिते पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि तय आहे, उहा त जनरली जेकॾहिं तव्हां इहो ॾिसंदव न त क्लासिकल अकेडमिक अंदाज़ में बि हलंदो त मुल्कनि खे को बि फ़ौजी इदारो जेको आहे नथो हलाए, न हलाईंदो आहे, न हलाए सघंदो आहे। मुल्क जेके आहिनि उहे पॉलिटिशियन्स ई हलाईंदा आहिनि, अंधा हुजनि, बंडा हुजनि, करप्ट हुजनि, केर बि हुजनि। राइट। सही। हाणे पाकिस्तान जे अंदरि जॾहिं असां हिन सॼी सिचुएशन खे इन अंदाज़ में ॾिसूं था न त ॼणो पाकिस्तान जे अंदरि असांखे पॉलिटिकल पार्टीज़ वॾियूं इनक़िलाबी बिल्कुलु ऑनेस्ट ऐं फर्स्ट क्लास निज क़िस्म जूं पार्टियूं जेके आहिनि उहे घुरिजनि थियूं, त बदकिस्मती सां इहा रियलिटी न आहे। हाणे जॾहिं तव्हांजे अंदरि मुल्क जे अंदरि हिकिड़ी सॼी पॉलिटिकल गेम जा जेके रूल्स आहिनि उहे जेके आहिनि त तव्हां गेम बि जेके आहे उहा रूल्स ते खेॾंदो न। हॉकी जे रूल्स सां क्रिकेट नथा खेॾी सघो। सही। नई क्रिकेट जे रूल्स सां तव्हां फुटबॉल खेॾी था सघो। फुटबॉल जेके आहे फुटबॉल जे रूल्स ते थींदी, क्रिकेट जे रूल्स ते थींदी। हर कंहिं गेम जा पंहिंजा रूल्स हुजनि था। हाणे पाकिस्तान जे अंदरि जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ तरीक़े सां इवॉल्व थियूं आहिनि। पीपुल्स पार्टी जो बानी जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कीअं डेमोक्रेटिक लीडर थियो, अचे अहिड़ी पॉइंट ते पहुतो जो हुनखे पाकिस्तान जे अंदरि डेमोक्रेसी लाइ पंहिंजी जान जी कुर्बानी ॾियणी पई। पर उनजी इब्तिदा किथां थी थिए? उनजी इब्तिदा थिए थी पॉलिटिकल ऐं सिविलियन जेको ब्यूरोक्रेटिक इंस्टीट्यूशन आहे उतां। ठीकु आहे। नवाज़ शरीफ़ जी इब्तिदा किथां थी थिए? उहा बि उतां थी थिए, जनरल ज़िया जे इंस्टीट्यूशन मां। इमरान ख़ान जी इब्तिदा बि उतां थी आहे। ठीकु आहे। हाणे पॉलिटिकल पार्टीज़ जॾहिं हेॾे अरसे जे तजुर्बनि खां पोइ कंहिं मैच्योर अचे पॉइंट ते पहुचनि थियूं त उहे उनजे बावजूदि कंहिं न कंहिं नमूने सां पाकिस्तान जे हिन पावरफुल इंस्टीट्यूशन जे इन्फ्लुएंस में रहनि थियूं। हाणे पॉलिटिकल पार्टी जे अचण जे करे इहो थिए थो त आस्ते आस्ते पॉलिटिकल फोर्सिस लाइ, सिविल फोर्सिस लाइ, मजबूरी तौर ते आम माण्हूअ जे लाइ थोरो घणो स्पेस ठहे थो। पर इहो सॼो प्रोसेस जेको आहे उहो के 20, 25, 30, 40, 50 साल जो न आहे। इहो अहिड़ो प्रोसेस आहे जेको कंटिन्यूअसली हलणो आहे। हाणे अॼु जी गेम ते तव्हां जेकॾहिं अचो त इमरान ख़ान जेको तव्हां अंदाज़ो कयो जेको आंदो उन्हनि, पर हाणे जिन इशूज़ ते इमरान ख़ान जेको आहे उहो पाण इहो फ़िलहालु नथा चऊं त केरु सही आहे केरु ग़लति आहे। इलेक्शन साफ़ थी आहे न थी आहे, शफ़ाफ़ थी आहे न थी आहे, उन खां हटी करे हाणे उहो साॻियो ई इमरान ख़ान जेको आहे उहो जे मुखालिफ़ थी बीठो आहे न। इमरान ख़ान जे पोयां त माण्हुनि जो हिकिड़ो सर्टन तइदाद मौजूदु आहे न। उन वक़्तु बि मौजूदु हो जंहिं वक़्तु इमरान ख़ान खे हाइब्रिड निज़ाम जो हिसो न ठाहियो हो। मोहम्मद ख़ान जूणे जे पोयां कहिड़ा माण्हू हुया उनजो तव्हां ॾिसो न। त सिविलियन जॾहिं पॉलिटिशियन या सिविलियन माण्हू अचे इक़्तिदार ते वेहे थो त हू महसूसु करे थो त मुल्क सिविलियन्स खे हलाइणो आहे। हाणे हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी रवायत पयल आहे कंटिन्यूअसली, ऐं मुल्क खे असां वॾे अरसे ताईं जेको सिक्योरिटी स्टेट जे तौर ते हलायो आहे त उन जा पंहिंजा रूल्स ठहिया आहिनि त तव्हां तजियो बि उन्हनि रूल्स ते कंदो। उन्हनि रूल्स ते न कंदो जिते क्लासिक सुरीले क़िस्म जी साफ़ शफ़ाफ़ क़िस्म जी डेमोक्रेसी आहे ऐं साफ़ शफ़ाफ़ क़िस्म जूं जेके इलेक्शन्स थियनि थियूं, सोसाइटी में माण्हू महसूसु कनि था त डेमोक्रेसी छा आहे। डेमोक्रेसी सिर्फ़ु इहो त न आहे न तव्हां वोट विधो। डेमोक्रेसी रवैये जो नालो आहे। सोसाइटी जंहिंजे हर को माण्हू हुन में कंट्रीब्यूट करे थो। रुगो पॉलिटिकल पार्टी न आहे। पॉलिटिकल पार्टी सोसाइटी जो हिकिड़ो इम्पोर्टेंट जेको आहे उहो पुर्ज़ो ज़रूरु आहे। हाणे इन्हनि गेम्स में तव्हां हिते एनालिसिस कंदो न, उन में थिए इहो थो त हू चवनि था त यार जेकॾहिं पाण हिन निज़ाम खे हेॾे होॾे करण जे लाइ रस्तो जेको असल में जेको पाण तमामु ऑनेस्ट थी ॻोल्हण जी कोशिशि कयूं था उहो त सदियुनि जो आहे। त पोइ मुस्लिम लीग नून या पीपुल्स पार्टी या ॿियूं पार्टियूं जेके आहिनि जेके मजमूई तौर ते ॿियनि पार्टियुनि जे निस्बत में बहितर लॻनि थियूं, उन्हनि खे रस्तो इहो लॻे थो त यार रस्तो फ़िलहालु हीअ आहे जो पंहिंजनि ज़िंदगियुनि में असां इंतज़ार में अचूं,
उहो आहे त एस्टेब्लिशमेंट जी पॉलिटिक्स आहे, हुननि वधि वधि इहो कयो प्रेशर डेवलप कराए या इमरान जी ग़लतियुनि जे करे एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी। हाणे न्यूट्रल जो मामिलो आहे, पर मां तव्हांखे गुज़िरियल प्रोग्रामनि में बि चवंदो रहियो आहे त रुगो न्यूट्रलिटी न घुरिजे, त न न्यूट्रल आहियूं, पर न्यूट्रलिटी सां गॾोगॾु थोरो थको ॿियो थेलो बि घुरिजे त इहे माण्हू 12-15 जेके अपोजिशन पाण वटि विया रहिया आहिनि इहे इंश्योर थियनि त अंदरि वञी वोट बि ॾियनि। पर हाणे त वरी कोर्ट जो मामिलो थी वियो आहे। मिसाल कोर्ट जे अंदरि जेका ऑब्जर्वेशन आहे केॾी इंपॉर्टेंट आहे त जेको माण्हू जो वोट आहे उहो इंडिविजुअल वोट न आहे, उहो सॼी पार्टीअ जो कलेक्टिव वोट आहे। त हाणे इहो हिकिड़ो वॾो बहस आहे पाकिस्तान जे अंदरि जेको जेकॾहिं छिड़ी थो पए। मिसाल अदालत चए थी त भई इहो कलेक्टिव वोट आहे, ऐं जेकॾहिं कलेक्टिव वोट आहे त पोइ हिन जो मतिलबु आहे त जेके 18 माण्हू जेके अंदरि विहाड़ो वेठा आहिनि उहे त ऑटोमेटिकली कंहिंसां बि हुजनि तहरीक इंसाफ़ जे वोट जो हिसो कलेक्टिव जो थींदो न। मीर साहब, असां जेकॾहिं सियासी अमल जी ॻाल्हि कयूं, तव्हां जीअं चयो त सिस्टम मौजूदु रहंदो, हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो रिप्लेस थी वेंदो, तव्हां सम्झो था त हीउ जेको एम्पायर न्यूट्रल जी ॻाल्हि कई पई वञे, तव्हांखे कीअं लॻे थो त हीउ वाकई न्यूट्रल थियो आहे या हिन पंहिंजी साइड तब्दील कई आहे, या सियासी अमल जी जेका आहे तव्हां सम्झो था त उन सियासी अमल मां पॉलिटिकल फोर्सिस खे ईंदड़ वक़्त में को स्पेस मिले थो? जेकॾहिं स्पेस मिले थो त पोइ असां अचूं था जियो पॉलिटिकल सूरताल ते, इकनॉमिकल सूरताल ते। मुल्क जी इकनॉमिकल सूरताल अहिड़ियूं आहिनि जो जॉइंट अपोजिशन जेकॾहिं को नओ क़ौमी हुकूमत ठहे थी, शहबाज शरीफ़ अचे थो, का ॿियो को सेटअप अचे थो पियो, तव्हां सम्झो था त इकनॉमिकल जेका सूरताल आहे उन इकनॉमिकल रिसेशन मां उहा लीडरशिप हिन मुल्क खे ॿाहिरि कढी सघंदी? साईं, हुन जो ताज़ो मिसाल श्रीलंका आहे। श्रीलंका मेल्ट डाउन पियो करे, $1 अरब खां मथे उनजो रिजर्व कोन बचियो आहे, पासे जो मुल्क आहे। श्रीलंका में जहिड़ो छा आहे, चाइना ऐं इंडिया जो जहिड़ो आहे, ऐं उते जी पॉलिटिकल पार्टी करप्ट आहे, ऐं सॼो उते 2/3 खां मथे आहे। सदर बि पाण आहिनि, चीफ जस्टिस चीफ आर्मी स्टाफ बि पाण आहिनि, प्राइम मिनिस्टर बि पाण आहिनि, हिकिड़ो ई लॾो आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे त इकनॉमिकल कंडीशंस अहिड़ियूं आहिनि जंहिंमें हाणे हिननि वटि गुंजाइश कोन्हे। इकनॉमिकल कंडीशन मुल्क जे अंदरां थींदियूं आहिनि। इट मीन्स एग्रीकल्चर असांजो वॾे में वॾो जिते 70 सैकड़ो माण्हू गुज़ारो कनि था ऐं रहनि था, उहे ज़राअत आहे। असां ज़राअत जी हालत इहा आहे जो ज़राअत जा 5 आइटम असीं इम्पोर्ट था करियूं। वॾे में वॾो बिल असांजो हींअर ज़राअत जो बिल आहे, खाधो पीतो। हाणे मूंखे ॿुधायो, अच्छा मैन्युफैक्चरिंग में अचो, मैन्युफैक्चरिंग में असांजो चाइना सां FTA आहे, माना जेका शइ असीं 10 रुपए में था ठाहियूं उहा हू रुपए में था ठाहियूं। हाणे हिते कहिड़ो मुक़ाबिलो थींदो? ऐं FTA असां कॾहिं कयो आहे? 35 इयर्स अॻो कयो आहे, फ्री ट्रेड एग्रीमेंट। हाणे ॿुधायो त केॾां वई मैन्युफैक्चरिंग, केॾां वई एग्रीकल्चर, इन खां सवाइ तव्हांजी इकॉनमी हलंदी किथां? गुंजाइश ई कोन्हे। मुंहिंजो चवण हीअ आहे, गुंजाइश ई कोन्हे जेसीं ताईं तव्हां इंसाफ़ सां फ़ैसिलो कंदो, नओं कॉन्स्टिट्यूशन ठाहींदो, नओं, छो त इहो हींअर जेका ॻाल्हि तव्हां तई करियो त भई जेका सुप्रीम कोर्ट चए थी त पार्टी जो वोट आहे, त पोइ आइन, इन ई आइन में इहो ई त प्रॉब्लम आहे। सभु शयूं लिखियूं पयूं आहिनि, का बि शइ डिलीट नथी थिए। पार्टी जो वोट बि आहे, इहो लिखियो पियो आहे। वरी 63A में हू थो चवे त न, जेसीं ताईं हू वोट नथो ॾे तेसीं ताईं हू पार्टी जो मेंबर आहे, वोट ॾियण खां पोइ प्रोसीजर डिफरेंट आहे। तंहिं करे सभु शयूं लिखियूं पयूं आहिनि। टाइम ते जेको हुनखे चयो वेंदो उहो खणंदो, बाबा फलाणी क्लास पाण खे खणणी आहे, हींअर फलाणी क्लास पाण खे सूट थी करे। तंहिं करे अर्ज़ु इहो आहे त हाणे उहो, अच्छा हाणे उहो अमेरिका बि कोन्हे, उहो वेस्ट बि कोन्हे जेको असांखे हलाए, 75 साल असांखे हलाई। हाणे हू खुटी विया। ॿियो हाणे असीं ॿिए पासे हलिया वियासीं। हाणे केरु असांखे हलाईंदो? चाइना हलाईंदो। चाइना जो त डीजी कोन्हे, चाइना जो हिसाब किताब डिफरेंट आहे। चाइना त पैसनि जे बदिले में चए मूंखे ज़मीन जो टुकड़ो ॾियो, सुभाणे में बि ग्वादर घुरे, सुभाणे में बि गिलगित बल्तिस्तान काश्मीर घुरे, छा केरु ॾियण लाइ तयारु आहे? तंहिं करे अर्ज़ु इहो आहे त सवाइ हिन जो जेको मूं पहिरीं ॻाल्हि कई त इस्टेब्लिशमेंट फुट बैक करे वापसि वञे, पोइते हटे, पंहिंजा मामला सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जोग्राफी ऐं सिक्योरिटी ताईं महदूद रखे, बाक़ी मामला हुनजे वस जा कोन्हनि। इहे साबित थी चुका आहिनि तुंहिंजे वस जा कोन्हनि, हिन में को ॿ राय कोन्हनि। हुननि जा जेके बि मॉडल आया आहिनि फ्रॉम 71, बिफोर 71, माशाअल्लाह अयूब खान, फ्रॉम 71, थोरो घणी अंदाज़ो करियो त 70 जी अपोजिशन ऐं 70 जी हुकूमत, 71 जी, केॾो फ़र्क़ु आहे। हाणे उहे 71 वारा जेके माण्हू हुआ, जेके उन ज़माने जा, को चए थो यार वली खान सही हो, गफ़ार खान सही हो, GM सेन सही हो, सरदार खैरबख्श खान सही हो,
त जे उहे सही हुआ त पोइ केरु ग़लति हो, पोइ नालो वठूं न त बाबा केरु ग़लति हो। उहे ग़लति हुआ जेके पोइ उन्हनि जे मुक़ाबले में आया ऐं हिते हुकुमरान रहिया। ही जेके मूं नाला वरिता इहे त हुकुमरान कोन रहिया, इहे त कमज़ोर रहिया, इहे त चवंदा रहिया। जे आऊं तो हींअर चवां त बाबा ही तरीक़ो कोन्हे, तरीक़ो इंसाफ़ जो आहे। मिसकीननि जे पार्टियुनि माण्हू अचनि, वोट जी बुनियाद ते अचनि, पॉलिसियूं मिसकीननि जे हक़ में ठहणु खपनि, अमीरनि जे हक़ में न ठहणु खपनि। इन खां सवाइ न थींदो, कुझु बि न थींदो। मुंहिंजो चवणु इहो आहे, बाक़ी ज़माना जी मर्ज़ी आहे। मीर साहब तव्हां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद रहो। हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक नाज़रीन वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन जी। मंजूर साहब हींअर साॻो हाइब्रिड सिस्टम जी पाण ॻाल्हि कईसीं। तमामु घणा 70, 72, 74 सालनि जा जेके तजुर्बा आहिनि, मीर साहब जो चवणु आहे त हाणे जेकॾहिं इंसाफ़ जी हुकूमत क़ाइमु नथी कई वञे, जस्टिस आम माण्हू खे डिलीवर नथो थिए, इस्टेब्लिशमेंट जेको उनजो कमु आहे उहो उन पंहिंजे आइनी दायरे में रही कमु करे। तव्हांखे इहो नज़र अचे थो त हिन वक़्तु अहिड़ो को जियो पॉलिटिकल आलमी अहिड़ो प्रेशर आहे या इकनॉमिकल जेका मीर साहब ॻाल्हि कई उन खां पोइ तव्हां सम्झो था इस्टेब्लिशमेंट जेको आहे उहा हटी वेंदी ऐं पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे स्पेस मिलंदो? बिल्कुलु शकील साहब, मीर साहब जी जेका नियत आहे उन ते त कोई शक ई न आहे, ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। ऐं ग्राउंड रियलिटीज़ था चऊं, कहिड़ो माण्हू आहे जंहिंजी इहा ख़्वाहिश न हूंदी त पाकिस्तान जे अंदरि रियल डेमोक्रेसी हुजे, इदारा पंहिंजनि जेको आहे उहो दायरनि में रही कमु कनि। बिल्कुलु फर्स्ट क्लास क़िस्म जी ॻाल्हि आहे, हिन में कोई शक न आहे। पर असां वटि इहो आहे त इहो डिसीशन जेको आहे उहो कंदो केरु। मिसाल तौर ते हिकिड़ो डिसीशन जेको आहे सभ खां वॾो जेको थियणो आहे उहो त इवन पॉलिटिकल फोर्सिस खे बि करिणो आहे न। सही त पॉलिटिकल फोर्सिस जेके आहिनि उन्हनि जूं पॉलिसियूं, उन्हनि जो सॼो जेको तरीक़ेकार आहे उहो केतिरो अवामी आहे, पॉलिटिकल पार्टियूं बदाते ख़ुदि पाण केतिरियूं डेमोक्रेटिक आहिनि, उन्हनि जे अंदरि केतिरी डेमोक्रेसी आहे, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। बाक़ी इहा बि दुनिया जी सभ खां वॾी हक़ीक़त आहे। ऐं मां नथो सम्झां त को पंहिंजे तौर ते को इदारो जेको जंहिं वटि अथॉरिटी हुजे उहा पंहिंजी अथॉरिटी शेड करे सघे। इहे किथे बि न थियो आहे त दुनिया में जेको आहे उहो फ़ौजी जेके लीडर आहिनि उन्हनि को इक़्तिदार ॾेई ऐं जमहूरियत जे वाधारे लाइ कमु कयो हुजे। जेकॾहिं कोई अहिड़ो मिसाल हुजे त मूंखे ॿुधाए। उनजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त समाज जे अंदरि पॉलिटिकल स्ट्रगल जी ज़रूरत हूंदी आहे न। हाणे पॉलिटिकल स्ट्रगल जे लाइ बि तव्हां अंदाज़ो कयो त तव्हांखे छा घुरिजंदो आहे। सोसाइटी जे अंदरि पॉलिटिकल सोच रखंदड़, डेमोक्रेटिक सोच रखंदड़ एॾा वॾा मोतबर मज़बूत माण्हू, इदारा, सिविल सोसाइटियूं, मुख़्तलिफ़ प्रोफेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स, उन्हनि जो वॾो रोल हूंदो आहे जेके पॉलिटिकल पार्टीज़ ते वॾे पैमाने ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि। त बाबा तव्हांजूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे आम माण्हू जे लाइ कीअं हुजणु घुरिजनि। हाणे जॾहिं असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ ते को दबाव ई कोन्हे त तव्हां अंदाज़ो कयो त तव्हां सिंध जी हालत ॾिसो। मतिलबु सिंध जे अंदरि यानी हालत लॻी पई आहे न। मतिलबु को डिस्ट्रिक्ट अहिड़ो ॿुधायो, पाण में वेठा आहियूं न, पाण हिननि प्रोग्रामनि में ॻाल्हि कंदा रहिया आहियूं न, त को अहिड़ो डिस्ट्रिक्ट सिंध जो कोन्हे जंहिंजे लाइ तव्हां चओ त यार हे डिस्ट्रिक्ट जेको आहे उहो कंपेरेटिवली भैसा भलो आहे, जिते डेवलपमेंट जी सतह बि चङी आहे, तालीम बि बहितर आहे, सिहत बि बहितर आहे, इंफ्रास्ट्रक्चर बहितर आहे, मजबूरी तौर ते क्राइम घटि आहे ऐं ॾाढो फर्स्ट क्लास नमूने क्राइम पाण रोड़ी जो पूजा कुमारी जो क़त्ल थियो आहे, उन्हनि जी रेजिस्टेंस जे। हाणे मामिलो इहो आहे त इहे पॉलिटिकल पार्टियूं कंहिंजे हुन में हुजनि, असर कनि। छाकाणि त सोसाइटी में पॉलिटिकल जिदोजहद खां सवाइ मां रुगो जॾहिं पॉलिटिकल जिदोजहद जी ॻाल्हि थो कयां त पॉलिटिकल जिदोजहद जो मतिलबु रुगो पॉलिटिकल पार्टियूं कोन्हनि, पर उन सां गॾोगॾु जेके सॼी स्ट्रीम थिए थी जंहिंजा मां तव्हांखे नाला खयां, जंहिंजो मां रेफरेंस ॾिनो त सिविल सोसाइटी खां वठी सभई जेके आहिनि कलमकार फलाण टीर वठी। तव्हांजे पंहिंजे सिंध में अक्सर दोस्तनि खे कावड़ लॻंदी आहे न, जेके सभ खां वधीक पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि
उहे सभ खां वधीक सिंध था विकिणनि। सही बराबरि, यानी असांजा सभई प्रोग्राम हाणे सरकार जे फंडिंग उनजी छतरीअ में था थियनि। तव्हां उन्हनि जा मौज़ूअ ॾिसो, उन्हनि में तव्हां माण्हू जेके आहिनि जेके अचनि था, जिन माण्हुनि जे हथ में वागू हुजनि थियूं, तव्हां उहो ॾिसो। असांजा दानिश्वर, असांजा अदीब, मां नथो चवां त सभई हूंदा, पर उन्हनि जो हिकिड़ो वॾो हिसो किथे न किथे इहा जेका सॼी जेको आहे करप्शन मां, इन मिसमैनेजमेंट मां, नॉन गवर्नमेंट बैड गवर्नेंस मां जेको फ़ाइदो थिए थो, उनजो हिसो पती तव्हांखे पर्सनली पाण खे ख़बर आहे, बीर साहिब खे बि ख़बर हूंदी त छा नथो मिले। त हाणे प्रेशर डेवलप कीअं थिए, तंहिंजे करे प्रॉब्लम इहो आहे त इहो वॾो फ़ैसिलो पॉलिटिकल पार्टीज़ खे करिणो आहे। ऐं पॉलिटिकल पार्टीज़ ते जेको प्रेशर आहे उहो इन ई सोसाइटी मां डेवलप थियणो आहे। सिंध जे अंदरि हेॾी तबाही जे बावजूदि तव्हां मूंखे ॿुधायो त हिन गुज़िरियल 15 सालनि में सिंध जे हिन तबाही ते को तव्हां मूंखे को गैर मामूली क़िस्म जो एहतजाज, को गैर मामूली क़िस्म जी रण तव्हां ॿुधी आहे? त मिसाल लाड़काणे में, दादू में, कराची में, हैदराबाद में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते को लख 1.5 2 लख माण्हू निकिता हुजनि भला, त यार असां कहिड़े क़िस्म जे जेको आहे उहो समाज में था रहूं। न असां वटि सिहत आहे, न असां वटि अमुन आहे, न असां वटि एजुकेशन आहे। यानी एजुकेशन से बिलियंस ऑफ रुपीज़ ख़र्च थिया आहिनि। ऐं उस्तादनि जो हिकिड़ो वॾो तइदादु दानिश्वर बि आहे। उस्तादनि जो हिकिड़ो वॾो तइदादु जेको आहे असांजे हर सोसाइटी पॉलिटिकल पार्टीज़ में मौजूदु आहे। को एहतिजाज कोन्हे यार। हा, पघारूं वधायो, फलाणे जेके आहिनि पर्क्स असांजा वधायो, फलाणा जेके आहिनि असांजूं जेके बरातूं आहिनि उहे वधनि, उन्हनि ते एहतिजाज आहे। सिंध जी तबाहीअ ते तव्हां मूंखे ॿुधायो को हिननि 15 सालनि में वॾो एहतिजाज। मीर साहब पॉलिटिकल पार्टियुनि जे पाण किरदार ते अचूं। पॉलिटिकल पार्टियुनि जे अंदरि जेका आहे उहा अव्हांखे केतिरी रियल डेमोक्रेसी नज़र अचे थी? पॉलिटिकल पार्टियुनि ते जेके चेक रखंदड़ फोर्सिस आहिनि, मंज़ूर साहब जी ॻाल्हि कई त पाण सिविल सोसाइटी, इंटेलेक्चुअल, दानिश्वर, उहे बि हिन सिस्टम में किथे न किथे पंहिंजो हिसो ॻणण जे लाइ कंप्रोमाइज़ कनि था पिया। नतीजे में पोइ असांजी एजुकेशन जी हालत असां ॾिसूं था, इंफ्रास्ट्रक्चर, इकोनॉमी, हेल्थ जी सूरत हाल असांजे साम्हूं आहे। त पॉलिटिकल पार्टियुनि जो किरदार तव्हां ॾिसो कीअं ॾिसो था? जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि सॼे सिस्टम खे ज़ाहिर आहे उनजे लाइ चैलेंज बणिजंदियूं ऐं उनखे जेकॾहिं स्पेस मिले थो पियो हेठि उहे डिलीवर कंदियूं, त ख़ुदि पॉलिटिकल पार्टियुनि जे पाण ते रोल ते ॻाल्हायूं त उन ते तव्हां कीअं उनखे उहो कंदव? साईं, आउं अर्ज़ु ही थो करियां त इहा जेका मंज़ूर साईं ॻाल्हि कई आहे, इहा नॉर्मल ॻाल्हि आहे ऐं इहा नॉर्मल सिचुएशन में थींदी आहे। हींअर नॉर्मल सिचुएशन न आहिनि, हीअ एबनॉर्मल सिचुएशन्स आहिनि। हींअर पूरे जो पूरो वर्ल्ड ऑर्डर चेंज थियण पियो वञे। हींअर पूरे जो पूरी वर्ल्ड इकोनॉमी चेंज थियण पई वञे। हींअर जेका जो नौजवान जनरेशन आहे उहा 19-20 वारी कोन्हे, 21 जी जनरेशन आहे। हींअर तव्हां लैटिन अमेरिका में ॾिसो, यूरोप जे अंदरि ॾिसो, इंडिया में ॾिसो, ॿियनि मुल्कनि में इलाइक़नि में ॾिसो, हिते बिल्कुलु यंग जनरेशन जी नई लीडरशिप अचे पई। इहे जेके मंज़ूर साईं ॻाल्हि करे थो त इहे जेका इदारो आहे उहो पाण करे, पाण कोन कंदो, कॾहिं की कंदो? केरु 5 आङुरियूं वासियूं हुजनि उहो केरु हिकिड़ी कोन कढंदो। हालतूं कढाईंदियूं आहिनि, हालतूं मजबूर कंदियूं आहिनि। एम्पायर हली वियूं साईं, ग्रीक हलिया विया, स्पेनिश हलिया विया, अंग्रेज हलिया विया। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अंग्रेज त 200 साल कढिया, अमरीका त 45 खां पोइ डॉलर आयो आहे, 100 साल बि कोन कढी सघंदो। हीअ जेको हींअर ट्रिगर थी वियो आहे, अमरीका जो वर्ल्ड ऑर्डर क्वेश्चन थी वियो आहे, विदिन 100 ईयर क्वेश्चन थी वियो आहे। हाणे हालतूं मजबूर कंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं हालतूं मजबूर कंदियूं आहिनि। हींअर असांजो जेको हींअर पीक आहे, जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं, हर इदारे में हींअर उरूज आहे, तबाही जो उरूज आहे, गुरबत जो उरूज आहे, लाकानूनत जो उरूज आहे। हाणे अच्छा अवाम छो निकिरे? अवाम जो फेथ 10 दफ़ा विञायल आहे। अवाम बिलीव कंहिंते करे? हिननि ते करे जेके पुट लोहार जो पुटु लोहार कोन थो थिए, मोची जो पुटु मोची कोन थो थिए, पर सियासतदान जो पुटु सियासतदान थो थिए। छो? जो नफ़े जो कारोबार आहे, करणो कुझु कोन्हे, पैसा कमाइणा आहिनि, साज़िशूं करणियूं आहिनि, माण्हू घुराइणा आहिनि, करणो कुझु कोन्हे, पुछण वारो केरु कोन्हे। तंहिं करे हाणे नौजवान माण्हू अॻियां अची वेंदा। मूंखे ख़बर न आहे कहिड़ी शइ ट्रिगर कंदी, पर का न हींअर अफ्रीका में लड़ाई थी पए, मिडल ईस्ट में थी पए, एशिया में थी पए, कुझु कोन थियो। यूरोप में ओचितो घणनि माण्हुनि खे ख़बर हुई यूक्रेन में लड़ाई ट्रिगर कंदी, ओचितो थी वई। लड़ाई किथे जी ट्रिगर करे आई डोंट नो। हिते सिंध में, पाकिस्तान में मुंहिंजो ख़्यालु आहे मानी ट्रिगर कंदी, मानी
मानी सही। हींअर पंजाब में 18 रुपया आहे। ॻाल्हि- इहा जेॾी महिल ॻाल्हि साईं 25 रुपए साॻी जी हिकिड़ी तंदूर जी मानी थी न, तेॾी महिल साईं पंजाब जे अंदरि ॾिसिजो छा थो थिए। मानी टे वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं इहा हाणे ही यूक्रेन बि कोन्हे, रूस बि कोन्हे, पैसा बि कोन्हनि जिथां ताईं कणिक वठी सघो। असांजी कणिक कोन थी आहे, असांजी कणिक कोन थी आहे। 6 मिलियन माण्हू असां अफ़गानिस्तान जा पाण में एड कया आहिनि। हींअर उतां खां वापारी आया आहिनि, हितां खां कणिक वठियो पिया वञनि। तंहिं करे 2-3 महीननि में ॾिसिजो त कणिक छा थी करे। जी जी मंजूर साहब, मानी मीर साहब, मानी जो मसलो, मानी जे मसले में हींअर सूरत हाल अहिड़ी आहे ड्रेजारींदड़ जो सिविल वार जी तरफ़ असां वञूं था जेका पंहिंजो मां जेको आहे इहा ॻाल्हि मीर साहब मतिलबु जेका ॻाल्हि कई आउं हिनखे उन ई सपोर्ट उन ई हुन में थो चवां। ॻाल्हि साईं चवे थो त हालतूं असांखे मजबूर कंदियूं, इन खां इनकार न आहे। पाकिस्तान जी इकोनॉमी ते हिन ई प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं न। मीर साहब जो चवणु आहे नॉर्मल हालतूं न आहिनि, एबनॉर्मल न्यू वर्ल्ड ऑर्डर जी ॻाल्हि करे पियो। पर न्यू वर्ल्ड ऑर्डर बि जेको बि आहे, जेका बि तब्दीली आहे, मां मीर साहब सां माज़र सां इहो चवां थो त जेका सूरत हाल असां वटि आहे उनखे महसूस करे, उनजो तजियो करे, ऐं जेका तव्हांखे पाण वटि चेंज आणी आहे, जेका तव्हां एक्सपेक्ट कयो था, जंहिंजी मीर साहब चए थो त हाणे ईअं न हलंदो न, सही। लबल बाब इहो आहे त उहो सॼो अमल बि पॉलिटिकल अमल आहे। आउं तॾहिं चवां थो त पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहे न उन्हनि खे डिसाइड करिणो पवंदो त पॉलिटिकल पार्टीज़ पाकिस्तान जे अंदरि ओचितो ओवर राइड जेके आहिनि उहे यंगस्टर्स, यंग माण्हुनि जूं, या जेके सॼी दुनिया जहान जे अंदरि जेका साइंस एंड टेक्नोलॉजी जी तरक़ी आहे, या जेके प्रोफेशनल्स आहिनि उन्हनि सां रिप्लेस न थी वेंदियूं न फौरी तौर ते। पॉलिटिकल पार्टीज़ जेकॾहिं पाण वटि मिसाल लेट्स सपोज़ इहो पाण चऊं त पाकिस्तान जे अंदरि 10% सुधारो आणनि, त उहो 10% सुधारो उन में छा छा शामिल हूंदो? उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो शामिल हूंदो त असांजूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे ताबे हुजनि कंहिं पार्लियामेंट जे। असांजूं पॉलिसियूं आहिनि जेके उन्हनि जो फ़ाइदो जेको आहे आम माण्हूअ खे थिए, जंहिंजी मानी जी ॻाल्हि मीर साहब बि चए थो। पर जेकी बि पाकिस्तान जे अंदरि थींदो या ॿाहिरि जी दुनिया खे महसूसु कबो, उन सॼी सूरत हाल खे ॾिसी उनजो तजियो करे जेको डिसीशन थींदो उहो किथे थींदो? उहो त पॉलिटिकल फ्रंट ते ई थींदो न। ऐं मसइलो इहो आहे त असांजे साईं जेका ॻाल्हि कयूं त असां वटि हर तबाही थी वई आहे, हाणे कुझु अॻिते हलणो न आहे। त इन नुक़्ते ते पहुची जॾहिं पाण इहो चयोसीं त हाणे हिन खां अॻिते ॿियो को रस्तो ई कोन्हे, ॿियनि लफ़्ज़नि में रियासत खे ख़तरो थी सघे थो। त इहो तजियो ऐं उन खां पोइ जेको सॼो लाहे अमल आहे उहो बि त पॉलिटिकल प्रोसेस आहे न। उहो को इंस्टीट्यूशन न कंदो, का मिलिट्री स्टेब्लिशमेंट न कंदी, न ई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कंदी, न ॿिया के इदारा कंदा। उनजो फ़ैसिलो बि पॉलिटिकल इंस्टीट्यूशन ई कंदो न। ऐं मां इहो चवां थो त जीअं मिसाल मीर साहब ॻाल्हि कई, मीर साहब जेको सॼो तजियो पेश करे थो, इहो हिकिड़ो अलहदा वॾो फर्स्ट क्लास क़िस्म जो मौज़ू आहे जिते हिकिड़ो खुली बहस थियणु घुरिजे त हाणे दुनिया किथे आहे, पाकिस्तान उन में किथे सेट थिए थो, वाइबल आहे बि की कोन। इहो तजियो जेको आहे इहो सिविल सोसाइटी जो तजियो आहे न। आउं चवां थो त मीर साहब जहिड़ा जेकॾहिं मिसाल तौर ते हिन सिंध जे अंदरि 1000 आवाज़ जेकॾहिं गॾिजे त तव्हां छा था सम्झो त उनजो फ़र्क़ु न पवंदो? 1000 जेको आहे उहो डॉक्टर जेको आहे उहो गॾिजे, उनजो फ़र्क़ु न पवंदो। अहिड़े नमूने सां सहाफ़ी तव्हां यू नेम इट इवन ईच एंड एवरी इंस्टीट्यूशन। पर इहो सॼो प्रोसेस आहे पॉलिटिकल। दुनिया जे अंदरि को नॉन पॉलिटिकल प्रोसेस आहे ई कोन न। मीर साहब सां मां डिसएग्री नथो कयां, पर मीर साहब वारी जेका जी मीर साहब, मंजूर साहब जो चवणु आहे त मानी जो मसलो बराबरि आहे, पर उहो बि पॉलिटिकल प्रोसेस ज़रिए, सियासी अमल ज़रिए, सियासी पॉलिटिकल इंस्टीट्यूशन जे ज़रिए हल थींदो आहे। जेकॾहिं पॉलिटिकल इंस्टीट्यूशन न आहिनि, पॉलिटिकल पार्टियुनि में असांखे का रियल डेमोक्रेसी नज़र नथी अचे, त पोइ अॻिते हली सूरत हाल अञा वधीक भयानक असांखे नज़र ईंदी। इहा ॻाल्हि ठीकु आहे, हिननि पॉलिटिकल पार्टियुनि में असरु ई कोन्हे न, हिननि पॉलिटिकल लीडरशिप में को असरु ई कोन्हे न। इहा ॻाल्हि नौजवान सम्झनि था, इहा ॻाल्हि पाकिस्तान जा सॼे पाकिस्तान जा माण्हू सम्झनि था। पर हाणे इन जो रिज़ल्ट इहो थियो आहे न त पाकिस्तान जे बारे में पाकिस्तानी थी केरु कोन थो ॾिसे। पठान थी ॾिसे थो, बलोच थी ॾिसे थो, सराइकी ॾिसे थो, सिंधी थी ॾिसे थो, हर को ॾिसे थो रस्तो कहिड़ो आहे, केॾांहुं वञूं, छा करियूं। बलोच अलॻि ॿिए पासे पिया ॾिसनि, सिंधी ॿिए पासे पिया ॾिसनि, पठान ॿिए पासे पिया ॾिसनि, पंजाबी ॿिए पासे पिया ॾिसनि। मिसाल तौर इहे नवाज़ वारा जेके ॻाल्हि था कनि उहा इन जे करे त कनि था त बाबा डिलीवरी न कंदासूं ही मुल्क न बचंदो। इहा ॻाल्हि ई नवाज़ वारा था कनि न।
इहा ॻाल्हि पंजाब जे अंदरि पहिरें दफ़ा थी आहे। हाणे उहो करे सघनि था नथा करे सघनि आई डोंट नो, पर इहो उन्हनि जो लास्ट ऑप्शन आहे। मूंखे कोन थो लॻे त असां वटि मीर साहब इहो लास्ट जेका ऑप्शन तव्हां ॻाल्हि कयो था इहो इम्प्लीमेंट तॾहिं थी सघे थो जॾहिं नई आइन साल असेंबली ठहे जेके सूबनि जा राइट्स आहिनि उन ते अचे ऐं डिलीवरी तॾहिं थिए। जी मंज़ूर साहब बि ॻाल्हि मीर साहब हाणे पाण मीर साहब मंज़ूर साहब जी ॻाल्हि एड करे वठो पोइ तव्हां उनखे ब्रीफली जेको हाणे बि ॻाल्हि कयो त हाणे मुस्लिम लीग नून जो कानून वारा डिलीवरी जी ॻाल्हि था कनि। ॾिसो न, मां चवां थो त उहा पॉलिटिकल पार्टी आहे न जेका अपोजिशन जे पॉलिटिकल पार्टी में सभ खां वॾी पॉलिटिकल पार्टी कहिड़ी आहे? मुस्लिम लीग नून आहे। उहा चवे थी त डिलीवर करणो पवंदो। इन जो मक़सदु आहे त इहा रियलाइज़ेशन इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ में आहे न। जॾहिं माण्हू चए थो त जेकॾहिं ही पॉलिटिकल पार्टीज़ कुझु न करे सघंदियूं त पोइ त ॻाल्हि इनकलाब जी ॻाल्हि आहे न, जेको पाण डिलीवरी ॻाल्हि। जी मीर साहब जी मीर साहब साईं आऊं इहो थो चवां, पर मुंहिंजो इन खां अॻिते चवणु आहे। मूंखे इन खां अॻिते चवणु इहो आहे त हू इन प्रैक्टिस न करे सघंदा। इहा ॻाल्हि हू ओॾीमहिल करे सघिया पे जेॾीमहिल ही जॉन लीक में हिनखे न लाथो वञे हा। ओॾीमहिल वर्ल्ड ऑर्डर ॿियो हो, ओॾीमहिल ही पिनी पंजर था खणी अचनि हा। अॼु अगरि ही शक्ल बि मटाइनि था, नवाज़ वारा दुनिया में खणी था वञनि त केरु दुनिया हिननि खे मौत ॾींदो? अॻे बि शक्ल मटाईंदा पंजरवा वठी ईंदा हुआ। हाणे चवां थो त उन्हनि वटि बि ऑप्शन कोन्हे। लेट देम डू दैट। आप ॾिसो छा थियणो हो 71 में, छा थियणो हो 71 में इहो ई थियणो हो त उहा इलेक्शन रद्द थिया, छो जो सॼे पाकिस्तान में थी हुई। नओं कॉन्स्टिट्यूशन असेंबली ठहिया, पोइ जेका इलेक्शन थिया उन्हनि खे उहो कोन थियो। हाणे छा थींदो? हाणे बि ईअं था कनि वरी इन ई पार्टी में, इन ई कॉन्स्टिट्यूशन में। इहो ई कॉन्स्टिट्यूशन त वैलिड ई कोन्हे न। तव्हां 73 कोन था मञो, अरिड़हीं अमेंडमेंट कोन था मञो, तव्हां का शइ कोन था मञो। इन कॉन्स्टिट्यूशन जे पॉइंट में तव्हां अॻु में केतिरा एक्सटेंशन ॾिना? पछाड़ी जो हिकिड़े सरकारी वकील उथी चयो ही एक्सटेंशन ग़लति आहिनि, 5 मिंट में अमेंडमेंट थी वई। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। मीर मज़हर टालपुर असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि महिरबानी। मंज़ूर साहब तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन ही बहस जेको आहे उहो बहस जेको आहे उहा अॻिते बि असां ईंदड़ प्रोग्रामनि में बि जारी रखंदासूं, छाकाणि थी पूरो जेको हाइब्रिड सिस्टम आहे उन जे अंदरि जेका ही प्रैक्टिस रही आहे, एक्सरसाइज़ रही आहे, अॼु मुल्क जंहिं इकनॉमिकल सूरताल ते पहुतो आहे उनमें वरी बि पॉलिटिकल पार्टियुनि, पॉलिटिकल इंस्टीट्यूशन, सिविल सोसाइटी जो रोल ठहे थो। उहो रोल इम्प्लीमेंट कीअं थींदो, उन रोल जे लाइ पॉलिटिकल पार्टियुनि खे पंहिंजे अंदरि जेका रियल डेमोक्रेसी आहे उहा बहाल करणी पवंदी। न त ॿी सूरत में असां ॾिसूं था त 70-74 सालनि खां जेको कुझु थिए पियो उहो सिस्टम ईअं ई रहंदो ऐं माण्हुनि ताईं डिलीवरी न थी सघंदी। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए नए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।